दहर की ट्रेन हादसे जे फ़ौतियुनि जो अंगु वधी 65 थी वियो आहे। 3 कलाकनि खां पोइ अब ट्रैक बहाल कयो वियो आहे। ISPR जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे बाद रिलीफ ऐं रेस्क्यू ऑपरेशन खे मुकमल करे छॾियो आहे। गुज़रियल रेती वटि मिलत एक्सप्रेस ऐं सर सैयद एक्सप्रेस विच में पेश आयल हादसे में फ़ौतियुनि जो अंगु वधी 65 थी वियो आहे, जॾहिं त 100 जे लॻभॻि ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज हलंदड़ आहे। हादसे में फ़ौत थी वियल 51 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे, जंहिंमें 29 मर्द, 19 औरतूं ऐं 3 ॿारड़ा शामिल आहिनि। सुञाणप न थियल फ़ौतियुनि जा मड़ ओबावड़ो रहीम यार ख़ान ऐं ॿियनि इस्पतालुनि में रखिया विया आहिनि। होरा हादसे जे 3 कलाकनि खां पोइ रेलवे इंतिज़ामिया, पाक फ़ौज, रेंजर्स ऐं ॿियनि इमदादी टीमुनि अब ट्रैक खे बहाल करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ ट्रेनुनि जी आमदोरफ़्त शुरू थी चुकी आहे। ISPR जे तर्जुमान मूजिबि ट्रेन हादसे जे शिकार रेल गाॾी जे इंजण ऐं बोगियनि खे हटायो आहे। 98 ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। ISPR तर्जुमान मूजिबि रेलवे पटड़ी जी मुकमल बहाली वारो कमु तेज़ी सां जारी आहे। ज़रूरी मरम्मत खां पोइ रेलवे ट्रैक खे मुकमल तौरु खोलण जी कोशिश कई पई वञे।